नाज़रीन 20 ऐं 21 ग्रेड जे 5 सेक्रेटरियुनि जी बदिलियुनि लाइ इलेक्शन कमीशन जे इख़्तियारनि मंज़ूरी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। माहौलियात, नाणे, वर्क्स एंड सर्विसिस ऐं जंगली जीवत तोड़े वॾे वज़ीर जे प्रिंसिपल सेक्रेटरी खे तब्दील करण बाबति सिफ़ारिश रद्द कई वई आहे। वॾे वज़ीर जे प्रिंसिपल सेक्रेटरी 21 ग्रेड जे हसन नक़वी खे बदिली करे नाणे खाते में सेक्रेटरी मुक़ररु करण वारी सिफ़ारिश खे रद्द कयो वियो आहे। नाणे खाते जे सेक्रेटरी काज़िम जतोई खे लाइव स्टॉक खाते में सेक्रेटरी मुक़ररु करण वारी सिफ़ारिश खे बि रद्द कयो वियो आहे। जंगली जीवत खाते जे सेक्रेटरी नजम शाह खे बदिली करे वर्क्स एंड सर्विसिस खाते में मुक़ररु करण वारी सिफ़ारिश मंज़ूर न थी सघी आहे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जे सेक्रेटरी नवाज़ सोहू खे बदिली करे जंगली जीवत खाते में मुक़ररु करण वारी सिफ़ारिश खे बि रद्द कयो वियो आहे। माहौलियात खाते जी सेक्रेटरी आगा वासिफ़ खे बदिली करे खेसि निगरान वॾे वज़ीर जो प्रिंसिपल सेक्रेटरी मुक़ररु करण जी बि मंज़ूरी न मिली सघी आहे। 20 ऐं 21 ग्रेड जे 5 सेक्रेटरियुनि जी बदिलियुनि लाइ इलेक्शन कमीशन जे इख़्तियारनि मंज़ूरी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे।